अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल तो उम्मीद कयां थो ठीक ठाक हूंदो। दोस्तों इन वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहे सिंधी ड्रामो जेको नओं अची रहियो आहे, जंहिंजो नालो आहे पाप नंगर। जी हा दोस्तों, पाप नंगर जे बाबति काफ़ी दोस्त व्हाट्सअप ते पुछनि पिया त हीउ आख़िरकार ड्रामो कॾहिं हलंदो। उन्हनि दोस्तनि लाइ मां हीउ वीडियो ठाहियो आहे। मां तव्हांखे सही हिन वीडियो में ॿुधाईंदुमि त उहो ड्रामो कॾहिं हलंदो पाप नंगर। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों चकर नवां आहियो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जी तरफ़। दोस्तों हिन ड्रामे जा 3 स्पेर थी चुका आहिनि रिकॉर्डिंग, ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ ड्रामो जेको आहे त ईद जे पहिरें ॾींहं ते हलायो वेंदो KTN चैनल ते। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुमताज़ ख़ासकलीअ जी डायरेक्शन में हीउ ड्रामो रिकॉर्डिंग थी रहियो आहे। तव्हां फ़ोटो ॾिसी रहिया आहियो, तमामु हिकु बहितरीनु धमाकेदार ड्रामो आहे, जंहिंमें से निसार शाह, आबाज़ गुल ओडाणो, ज़ुल्फ़कार बुर्दी, मजू सता लाड़, इन खां अलावा काफ़ी वॾा वॾा अदाकार मशहूरु हिन ड्रामे में कमु कनि पिया। हीउ ड्रामो जेको आहे त ईद जे पहिरें ॾींहं ते हलायो वेंदो KTN चैनल ते। दोस्तों उमेदु कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। महिरबानी।